कराची वाटर एंड सीवरेज कॉर्पोरेशन में बैन अवी सतह ते टेक्निकी ताउन जो एक नओ ऐं अहम दौर शुरू थी वियो। इन सिलसिले में वाटर कॉर्पोरेशन ऐं चीन जी मशहूर कंपनी लिंक जी इक्विपमेंट ग्रुप पानी ऐं सीवरेज शोबे में जदीद टेक्नोलॉजी जी हसूल ऐं बाहिमी ताउन लाइ मुफ़ाहिमती याददाश्त MOU ते बाक़ायदा सही कयूं हुयूं। मुफ़ाहिमती याददाश्त ते सही करण जी तकरीब में मेयर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वहाब पण ख़ुसूस शिरकत कई। तर्जुमान वाटर कॉर्पोरेशन मौजूद MOU ते वाटर कॉर्पोरेशन पारां चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर अहमद अली सिद्दीकी ऐं चीन जी कंपनी जे नुमाइंदे तरफ़ां सहियूं कयूं हुयूं। इन मौके ते चीफ ऑपरेटिंग ऑफिसर इंजीनियर असदुल्ला खान ऐं चीफ फाइनेंशियल ऑफिसर अम्मार अली खान पण मौजूद। इन मौके ते मेयर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वहाब चयो त हिन मुआहिदे जो मक़सद वाटर ऐं सीवरेज जे निज़ाम जी वधीक बहितरी लाइ जदीद टेक्नोलॉजी हासिल करणु आहे, छाकाणि त कराची जहिड़े वॾे शहर लाइ जदीद पायदार ऐं माहौल दोस्त वाटर ऐं सीवरेज निज़ाम वक़्त जी अहम ज़रूरत आहे। हिन चयो त बैन अवी ताउन सां शहर जी बुनियादी ढांचे में बेहतरी जा नवा मौक़ा पैदा थींदा ऐं जदीद टेक्नोलॉजी जे इस्तेमाल सां शहरनि खे बहितर ऐं मयारी सहूलियतूं मुहैया कयूं वेंदियूं। वाटर कॉर्पोरेशन जे अमलदारनि ॿुधायो त MOU तहत ॿई धुरियूं सीवरेज ट्रीटमेंट ऐं रिक्लेम्ड वाटर मंसूबनि ते बाहिमी ताउन करण ते मुतफ़िक़ थियूं आहिनि, जंहिं सां न रुगो माहौलियाती बहितरी मुमकिन थींदी पर पाणी जे वसीलनि जो मौसर ऐं पायदार इस्तेमाल बि वधंदो।